अपडेट कयो आहे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोहर जो पंजाब जे आबपाशी वज़ीर कासिम पीरज़ादे जे बयान ते रद्द अमल। चवे थो तकरारी कैनालनि बाबति केरु न ॻाल्हाईंदो, वफ़ाक़ खे फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। जाम ख़ान शोहर जो चवणु आहे त कासिम पीरज़ादे खे ॼाण हुजणु घुरिजे त एक्निक मामिलो CCI ॾांहुं मोकिलियो आहे। अवांखे अपडेट कयूं ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हुकूमत जूं 2024 खां CCI वटि वई हुई। जाम ख़ान शोहर जो चवणु त पंजाब तकरारी कैनाल वारे केस ते CCI में जवाब दाख़िल करायो आहे। इन मां साबित थिए थो त पंजाब CCI मां फरार थियण लाइ बहाना ॻोल्हे रहियो आहे। पंजाब हुकूमत तकरारी कैनालनि वारे केस में जवाब जमा कराए। ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर खे ॻाल्हियुनि जी दावत ॾियण वारो कासिम पीरज़ादो केरु थींदो आहे? पंजाब जे आबपाशी वारे वज़ीर खे CCI जो इजलास हलाइण जो मुतालबो करणु घुरिजे। जाम ख़ान शोहर जो इहो चवणु आहे। अपडेट कयो आहे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोहर जो पंजाब जे आबपाशी वारे वज़ीर कासिम पीरज़ादा जे बयान ते रद्द अमल। तकरारी कैनालनि बाबति केरु न ॻाल्हाईंदो, वफ़ाक़ खे फ़ैसिलो वापसि वठणो पवंदो। जाम ख़ान शोहर जो इहो चवणु आहे। सूबाई वज़ीर जाम शोहर जो चवणु आहे त कासिम पीरज़ादे खे ॼाण हुजणु घुरिजे त एक्निक मामिलो CCI ॾांहुं उमाणियो आहे। सिंध हुकूमत जून 2024 खां CCI वटि वई हुई।